अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद मां तव्हांजो पंहिंजो अहमद अली शेख ऐं मां आयो आहियां पंहिंजी टीवी ते कमाल खान टीवी ते। अॼु मां तव्हांखे पत्थर दिल KTN जो न्यूज़ शो सीरियल आहे जंहिंमें मां बि आहियां ऐं हिते असांजा कुझु दोस्त मौजूदु आहिनि। तव्हांखे कचहरी कराईंदुसि, तव्हांखे मिलाईंदुसि। अचो त थोरी इंजॉय कयूं। असां शूट ते पहुतल आहियूं, बंगले ते आया आहियूं ऐं कलाक ॾेढ खां पोइ असांजी शूट शुरू थींदी। ऐं सभ खां पहिरियां मां तव्हांखे मिलाईंदुसि ड्रामे जे डायरेक्टर सां। अस्सलाम वालेकुम या अली मदद, छा हाल आहे? ठीकु आहे? मज़े में आयो? थोरो 2 मिंट असांखे पंहिंजो ॾियो। साईं असांजे पत्थर दिल जो डायरेक्टर भाऊ शाहजहान खोसो साहिबु ऐं भाऊ जो करेक्टर बि आहे ड्रामे में दोदे जे हवाले सां, ऐं तमामु सुठो आर्टिस्ट आहे, सुठो डायरेक्टर आहे ऐं असांजो वॾो भाउ आहे। ऐं असां भाऊ सां थोरी कचहरी कंदासीं, तव्हां सां भाऊ खे मिलाईंदासीं। भाऊ छा हाल आहे? ठीकु आहे? ख़ुशि आहियो? तव्हां ख़ुशि आहियो? बोला एहसान, बोला साईं करम। तव्हां ॿुधायो? ठीकु, सफ़ा ख़ुशि? भाऊ तव्हां जेको हे ड्रामो कयो पिया कि तव्हां पंहिंजे ड्रामे मां केतिरो मुतासिर आहियो, केतिरा मुतमिन आहियो, कीअं तव्हांखे महसूसु थिए पियो, तव्हांखे छा थो लॻे कम जे हिसाब सां? असांजी कोशिशि इहा आहे त सुठे मां सुठो कमु थिए। बहितर को बि पंहिंजे कम खां जॾहिं मुतमिन थियो न उहो कमु माना अधूरो रहे। मुतमिन ठीकु आहे, कुझु आहियूं बि सही, कुझु न आहियूं बि सही। अलाह हिनखे जोड़ींदो, असां कोशिशि कयूं था, अलाह महिरबानी कंदो, अलाह जोड़ींदुसि। अच्छा, जेके तव्हां हिन ड्रामे में जेकी कास्ट खई आहे, तक़रीबन सिंध जी तमामु वॾी कास्ट आहे, उन्हनि मां तव्हां मुतमिन आहियो किरदारनि मां जेके कमु करनि पिया असांजा दोस्त आर्टिस्ट? माशाअल्लाह माशाअल्लाह, असां सभिनि खां मुतमिन आहियूं। असां त तव्हां खां मुतमिन आहियूं डायरेक्शन जे हवाले सां, कम जे हवाले सां। सख़्तु डायरेक्टर साईं जंहिंखे चइबो आहे उहो त भाऊ शाहजहान खोसो, जेको कम में माना रिआयत नथो करे, बाक़ी कम खां अलावा पोइ दोस्त हो असां। अहिड़ी का ॻाल्हि न आहे, कम जे मतिलबु त तव्हांजो बि फ़ाइदो हिन में, मुंहिंजो बि फ़ाइदो हिन में। असां पंहिंजे फ़ाइदे, तव्हांजे फ़ाइदे जे लाइ ॻाल्हि कंदा आहियूं। बाबा जुमिलो आहे, जुमिलो सिधो जुमिलो ईंदो त असांखे बि मज़ो ईंदो। कंहिं जुमिले में फॉल्ट आहे, कुझु बि आहे त पोइ मज़ो ज़ाहिर आहे न ईंदो, असांखे बि न ईंदो, तव्हांखे बि न ईंदो। जेकॾहिं तव्हां जान छॾाइण जी कोशिशि कई बि, छॾाए वियो, जॾहिं टीवी ते ऑन एयर थींदो तॾहिं ख़बर पवंदी असां ही छा कयो। असां जान छॾाए असां कोशिशि कंदा आहियूं जुमिलो परफेक्ट अचे। घणी कोशिशि कयूं था जुमिले खाइण जी, पर डायरेक्ट चवंदो न हे जुमिलो हीअं न थियो आहे, हीअं थियो आहे। न तव्हां बि खाइण जी कोशिशि न कंदा आहियो, सुठा एक्टर आहियो माशाअल्लाह, तव्हां वॾी महिनत कयो था। ऐं टैलेंट त टैलेंट आहे, उहो लिखंदो कोन्हे। वॾी महिरबानी आहे, तव्हांजी मोहबत आहे, प्यार आहे, जो तव्हां असांखे लाइक सम्झो था। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। मां लाइक सम्झां नथो, तव्हां पाण खे पाण ई लाइक कयो आहे, तॾहिं असां सम्झूं। मोला मोला तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां को पे मैसेज ॾींदो दोस्तनि खे, असांखे को शेयर, को शाइरी, को छा कुझु? असां इहो ई मैसेज ॾींदासीं त असां ही फील्ड चॉइस कई आहे, फील्ड में कमु कयूं था, मज़ो पियो अचे। नवनि अदाकारनि खे बि मां इहो ई मशवरो ॾींदुसि त अचो, फील्ड में अचो, पर टैलेंट पाण में सम्झी अचो, रुॻो अची बीही हलिया वञो। इन खां असां मुतमिन कोन आहियूं। जेकॾहिं कुझु तव्हांखे को लफ़्ज़ ॻाल्हाइण ही उहो अचे थो, बीहण बि अचे थो, पोइ अची तव्हां बीहो बि सही। उन खां बाद जुमिला बि बीहण जी जाइ पाण वठंदव, वेहण जी जाइ बि तव्हांखे मिली वेंदी। मां इहो ई चवंदुसि, अलाह तव्हांखे कामयाबु कंदो। अचो इन फील्ड में, फील्ड बुरो न आहे, शौक़ु आहे, इश्क़ आहे, मज़ो ई मज़ो आहे, सुकून आहे। फील्ड का आहे ई कोन। इंशाअल्लाह जंहिंखे बि ग़म हुजे, ॾुख हुजे, असांजी फील्ड जॉइन करे इंशाअल्लाह ख़ुशि रहंदो ऐं ख़ुशी पंहिंजी ज़िंदगी जीअंदो। बोला तव्हांखे ख़ुशि रखे। वरी तव्हांखे ॿिए कंहिं दोस्त सां मिलाए